बाकराणी शहर में ॻोठ बगी मंडी जे जुमन सारियो टीम ऐं ॻोठ झंडू सिहड़ो जे आसिफ सिहड़ो टीमनि में वॉलीबॉल मैच थी गुज़री, जंहिंमें सभई शौक़ीननि ऐं शहरनि शिरकत कई ऐं रांदि ॾिसी लुत्फ़अंदोज़ थिया। जॾहिं त इन सिलसिले में टीम 1 जे जुमन सिहड़ो बिलाल भागत, आकाश अली भागत अली ऐं ॿियनि रांदीगरनि हिसो वरितो, जॾहिं त ॿी टीम जे रांदीगरनि आसिफ सिहड़ो, सदाम हुसैन सिहड़ो, ज़ुबैर चन्ना, सलीम अली अबड़ो ॿियनि रांदीगरनि हिसो वरितो। जॾहिं त ॿिन्ही टीमुनि विच में सख़्त मुक़ाबिलो थियण बाद बगी मंडी टीम मैच खटे हज़ारे रुपया शर्त ऐं इनाम पंहिंजे नाव करे वरिता। जॾहिं त मैच ॾिसंदड़ शौक़ीननि नसीर चनो, जिनसार चनो, प्यास कलोड़ो, मुहर्रम कुंभर, मीर सज्जाद अबड़ो, शेर मोहम्मद राजपूत, नजीउल्लाह खोहारो, फरमान अबड़ो, बिलाल ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मैच खटींदड़ टीम जे कप्तान जुमन सारियो खे सेठ नज़र अहमद सिहड़ो ऐं मोहम्मद परियल आरे जो 2000 रुपया रोक इनाम पिणु ॾिनो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।